छठो रिपोर्ट अब्दुल सत्तार कोरेजो साईं जीएम सैयद जे वेझे साथी ऐं जीए सिंध तहरीक जे शहीद चेयरमैन शहीद शफ़ी मोहम्मद किरनानी जी 10हीं वरसी अॼु ॻोठ साले मोहम्मद किरनानी में अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई। वरसी तक़रीब में जीए सिंध तहरीक जे कारकुननि शहीदनि जे चाहींदड़नि इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मुख़्तलिफ़ अॻवाननि ऐं कारकुननि जुलूस जी सूरत में शहीद जी मज़ार ते पहुची हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़े गुलनि जी वर्खा कई ऐं क़ौमी तरानो पढ़ी शहीद खे भेटा पेश कई। जॾहिं त मज़ार ते ॾिया ऐं मेणबतियूं पिणु ॿारियूं वयूं। तक़रीब खे ख़िताब कंदे जीए सिंध तहरीक जे चेयरमैन सोरा सिंधी चयो त शहीद शफ़ी मोहम्मद किरनानी सिंध जे हक़नि सुञाणप ऐं ख़ुदि मुख़्तारी लाइ अज़ीम जिद्दोजहद कई। हिन चयो त शहीद जूं क़ुर्बानियूं असांजे लाइ मशाल राह आहिनि ऐं असीं संदनि मिशन खे अॻिते वधाइण जे लाइ हर मुमकिन जिद्दोजहद जारी रखंदासीं। तक़रीब में इम्तियाज़ मीरानी बाग़ी राजपर बशीर पंवर मीरजान सिंधी सैद उज़ैर शाह यासीन लुंड मुस्कान भट्टी शहीद शफ़ी मोहम्मद किरनानी जे फ़र्ज़ंद ॼाम शहमीर किरनानी ॼाम किरण किरनानी शहीद जी भाइटे ऐं मरहूम हाजी अनवर किरनानी जे फ़र्ज़ंद मुनवर किरनानी अनवर किरनानी ॿियनि पिणु शिरकत कई ऐं शहीद सां पंहिंजी अक़ीदत जो इज़हार कयो। आख़िर में साईं जीएम सैयद जी 25 अप्रैल ते वरसी गॾियल तौरु मल्हाइण जो पिणु ऐलान कयो वियो।